सुभान अल्लाह। गिरगिरे पेश कंदड़ फ़कीर नवीद अहमद सोलंकी। मुंहिंजो ख़्याल आहे तव्हांजी मूं ॻाल्हि ॿुधी, मुंहिंजो ख़्याल आहे अॼोको ॾींहुं ऐं 2 ॾींहं अॻु में टिनी ॾींहंनि खे पाण में मिलायूं था, छो त सैयदना सिद्दीक़ अकबर बि मुंहिंजे मुस्तफ़ा जो ॾाढो प्यारो आहे, ॾाढो प्यारो आहे। ऐं अम्मा बतूल सुहिणी बि मुंहिंजे महबूब जी ॾाढी प्यारी आहे, कोई शक न आहे। इन करे इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर इन 2 मौज़ूअनि ते अॼु ॻाल्हाईंदासीं। शाने फातिमा ज़हरा, शाने सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु। ठीक है, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी ज़िल इज़्ज़ति वल उला वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया शम्सिद्दुहा बद्रिद्दुजा नूरिल हुदा मंबइल जूद वल अता अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सानियस्नैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न फ़इन्नल्लाह मअना वक़ाल अल्लाहु तबारक व तआला क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल क़ुरबा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन।
दुरूद पढ़ण में जमायत जेका सुस्त हुंदी आहे ॾाढो ॾुख थींदो आहे। इते बि सुभान अल्लाह असल में छा आहे त तव्हां माण्हुनि जो ॾोह कोन्हे, मौलवियुनि नात ख़ाननि माण्हुनि वीचारनि जे दिमाग़ खे ईअं हावी थी विया आहिनि। तो सुभान अल्लाह कोन चयो, तो कोन चयो, तो कोन चयो, तो कोन चयो, सम्झो न सम्झो, पर जेको ॾाढिया चवे जल्द मदीने पहुचंदो, जेको अञा ॾाढिया चवे जल्द, वीचारा माण्हुनि जे दिमाग़ में सिर्फ़ इहो वेही आहे सुभान अल्लाह। ओ बासिरे चए थो सुभान अल्लाह, ओ ख़ुदा जा बाना, बेशक सुभान अल्लाह पाक आहे अल्लाह, तारीफ़ आहे मुंहिंजे रब जी, लेकिन समझी सोची ऐं पोइ सुभान अल्लाह चवण सिखो। मौलाना तकरीर करे त करबला जे मैदान में ज़ालिम यज़ीद पलीत ॾाढी नाइंसाफ़ी कई, हसनैन करीमन सां ॿुधण वारो चवे सुभान अल्लाह। ख़ुदा जा बाना पहिरीं ॻाल्हि सम्झो, ॿुधो। 40 साल उम्र अज़ीज़त गुज़श्त, मिज़ाजे तो अज़हाल तिफली न गश्त। उम्र 40 साल गुज़री, पर उम्र अञा कम ओही 12। मां अर्ज़ कयो अल्लाह जो ज़िक्र बरकत वारो आहे, सुभान अल्लाह अल्लाह जो ज़िक्र आहे, कोई शक नाहे। वसिक़ालतुल क़ुलूब इला ज़िक्रिल्लाह, कल्ब जे कट खे लाहींदो अल्लाह जो ज़िक्र, लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुरूद जो मज़ो ई पंहिंजो। कल्ब जी तुंहिंजे जी कट ख़ुदा जो ज़िक्र लाहींदो, पर मदीने जो जेको जन्नत जो दरड़ो आहे उहो तुंहिंजो दुरूद खोलींदो, यादि रखी छॾ। खुदा जे कुर्बत में तोखे मुस्तफ़ा जो दुरूद पहुचाईंदो। तारीख़ गवाह, तारीख़ इंसानी गवाह हुआ त खुदा जा ज़ाकिर खोड़ हुया, खुदा जी हमदो सना करण वारा खोड़ हुया, पर जेसि ताईं उन्हनि अल्लाह जे नबी सां प्यार न कयो तेसि ताईं उन्हनि जो ज़िक्र, उन्हनि जी हमदो सना उन्हनि जे कम न अची सघी। उन बेनियाज़ वापसि करे छॾी। 6 करोड़ साल इब्लीस खुदा जी इबादत कई, 6 करोड़ साल तुंहिंजी त उम्र हेतिरी आहे, 6 करोड़ साल हमदो सना कई, उहा बि बेनियाज़ रब जी। सजदा कई, इबादतूं कई, पर अज़मत नबी न सुञातई, शान नबी न सुञातई। ऐं उहो नबी बि आदम सफ़ीउल्लाह, तुंहिंजी आॾो त मुहम्मद रसूलुल्लाह आहे। इन करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, दुरूद पढ़ण जो जॾहिं न रब वारो ॾेई त दिलि खोले पढ़ंदो कर। 80 साल जो हिकिड़ो कुराड़ो हुयो निमाज़ी। घणनि साल जो? छो त निमाज़ हिकु अहिड़ो ख़ुदा जो कुर्ब आहे जो जंहिंखे जवानीअ में नसीब थिए। सुभान अल्लाह। न त पोढ़े थियण खां पोइ त हाणे ॿिए कम खां वियो, हाणे निमाज़ ई पढ़णी आहे, उहा बि जंहिंखे रब नसीब करे। लेकिन जवानीअ जो हिकिड़ो सजदो, पीरीअ जा 100 सजदा, 1000 सजदा। बहरहाल निमाज़ी शख्स हुयो, 80 साल उम्र जा थी विया, पक्को निमाज़ी हुयो। सफ़र में हुयो, कंहिं ॻोठ जे ॿाहिरां निमाज़ टिपहरीअ जो टाइम थी वियो। कहिड़ी निमाज़? टिपहरी। दिल में ख़्याल कई ख़ुदा जो फर्ज़ आहे, निमाज़ूं सभु ख़ुदा खे प्यारियूं, पर टिपहरीअ निमाज़ जो ख़ासि ज़िक्र रब क़ुरान में कयो आहे। निमाज़ूं सभु रब खे प्यारियूं आहिनि। अल्लाह फरमाए थो हाफ़िज़ू अलस्सलावात, पंहिंजे निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कयो। वस्सलातिल वुस्ता, चाचा उबासी हींअर ई न हुण बधी तो हाणे उबासी ॾींदे त कीअं थींदो कमु, ईअं न कर। वस्सलातिल वुस्ता, ख़ासि करे विची निमाज़ जी ताक़ीद कयो, हिफ़ाज़त कयो। विची निमाज़ कहिड़ी आहे? टिपहरी। छो त दुनिया जा कम वराईंदा आहिनि। सिज चवंदो आहे वञाए थो, ही कमु ही कमु ही कमु, होॾां दुनिया जो कमु चवंदो आहे मूंखे कर मूंखे कर, होॾां ख़ुदा जो फर्ज़ चवंदो आहे मां वञाए थो पियो। इन करे तव्हां ॾिसो बुज़ुर्गाने दीन वटि जंहिं बि अल्लाह जे कामिल बाने वटि वेंदो, टिपहरीअ जी निमाज़ देर सां पढ़ंदा आहिनि त मन को रहियल बि जमायत सां पहुची वञे। असां मौलवी मिंट कंदासीं, जान छॾायूं, असांखे जान छॾाइणी आहे न, जान छॾायूं। उहो कमु रहियो पियो, अञा भाॼी वठणी पई आहे, पर अलाह वारनि खे दर्द हूंदो आहे अल्लाह जे मख़लूक जो, उहे चाहींदा आहिनि त को रहियल बि पहुची वञे। बहरहाल उन कुराड़े वीचारे पाणी जी तलाश कई। ॻोठ जे ॿाहिरां नलका कोन हुया, खूह नज़र आयुसि, लड़ी पियो खूह ॾे। पोइ तो ॾिठई त ॾोइलो त पियो आहे,
पर रस्सी कान्हे, ॾोइलो पियो आहे पर रस्सी कान्हे। खूह में जो झांकी ॾिठई त खूह में थोरो गंद किचरो भी काठियूं किलियूं भी पियलूं हन, पर चई त पाणी अलाए पाक आहे अलाए न, काठियूं किलियूं मथां पयूं हन। भला वरी भी वुज़ू थो कयां, पाणी आहे, फेराए फेराए कढंदुसि। ॾोइले जे भर में वियो त रस्सी कान ही। हल भेणा रस्सी त कान्हे का, इंतजार में बिठो, हाणे छा कयां। एतिरे में ॻोठ मां हिकु नौजवान न्याणी निकिती। केर निकिती? अल्लाह जी नेक सालेह बानड़ी नौजवान न्याणी निकिती। हिन कुराड़े ते निगाह पई त खूह जे पग ते बीठो आ। न्याणी लड़ी आई, अय अल्लाह जा बाना 80 साल जा कुराड़ा, केड़ी गाल में परेशान है? चवे थो बचड़ी अल्लाह जी बानी खुदा तोखे सलामत रखे। नमाज जो टाइम थी वियो हो, वुज़ू न हुयो, पाणीअ जी तलाश पे कयम, पर ॾोइलो पयो आ पर रस्सी कान्हे का। त उहा न्याणी ख़बर थी केड़ो जवाब थी ॾेसि। सोच जा यार, असां सोचींदा आहियूं त माइन जो कम सिर्फ रुगी मेहियूं ॾोहणा, न यार ईअं न आहे। उहा न्याणी जवाब थी ॾेसि त ओ 80 साल जा निमाज़ी, 80 साल खुदा जी इबादत कई थे, निमाज़ूं पढ़ियूं थई, अञा बि पाणीअ जे लाइ तूं रस्सीअ जो मोहताज आहीं? अञा बि पाणी कढण लाइ तूं रस्सीअ जो मोहताज आहीं? वॾी उम्र जो हुयो, समझी वियो त हाओ ये न्याणी का खुदा जे कुर्ब वारी आहे, जंहिं इन लेवल जी ॻाल्हि कई आहे। निहारे चवे थो, हा अल्लाह जी नेकबानी, बेशक मां अॼु बि रस्सीअ जो मोहताज आहियां। उन न्याणीअ छा कयो? खूह जे पग जे मथां भी पंहिंजी कुझु पड़ी ऐं हुन पिक उन खूह में उछलाई। छा उछलाई? मोह जी लिब हुन खूह में उछलाई ऐं खूह जो पाणी मथे चढ़ण शुरू थियो। पाणी मथे चढ़ी आयो, एतिरो स्पीड सां चढ़ियो जो मथे चढ़ण सां जेको थोड़ो गंद किचरो हो पहिरे धक में हली वियो। न्याणी निहारे चवेसि थी, हू कुराड़ो पे थो न्याणीअ ॾे निहारे। न्याणी निहारे चवेसि थी, ओ 80 साल जा निमाज़ी, हाणे गंद किचरो ख़तम थी वियो, हाणे पाणी साफ़ा वुज़ू करे वठ। तवज्जो कजो दोस्तो, उन अल्लाह जे बाने वुज़ू त करे थो पियो, पर अखो न न्याणीअ मां कढे कोन थो। कहिड़े बुनियाद ते त मुंहिंजा मौला केॾो न करीम आहीं। मुंहिंजी 80 साल उम्र गुज़री आहे, हीअ नौजवान छोकिरी आहे, हिन कहिड़ो अमल कयो आहे जंहिं ते राणा हेॾो कुर्ब कयो अथई। बहर कई उन वुज़ू जारी रखियो, न्याणीअ ॾे निहारींदो। न्याणी चवेसि थी, ओ कुराड़ा कुराड़ा फिक्र न कर, जेसिताईं आऊं बीठी आहियां पाणी काॾे कोन थो वञे, तूं तसल्ला सां वुज़ू कर। कुराड़े वुज़ू करे बस कयो। न्याणीअ इजाज़त तलब कई, ऐं अल्लाह जा बाना हाणे आऊं वञा? निहारे चई, हा बचड़ी तूं भले वञ। त उहा न्याणी हथ जे इशारे सां पाणीअ खे थी चवे, तूं बि भले पंहिंजी हद ते हलियो वञ। पाणी पंहिंजे हद ते, निमाज़ी मुसल्ले ते, न्याणी पंहिंजे घर। झूनड़े निमाज़ त पढ़ी, जिंदगीअ में इंसान घणो कुछ सिखे तो। 80 साल उम्र हुई, घणो कुछ सिखी चुको हो। दिल में निमाज़ में ख्याल आहे त शायद अॼु राणो तो ते राज़ी थियो आहे, तॾहिं ही सभु कुछ ॾिसींदो पियो, न त हेतिरो वक़्तु कोन ॾिठई। अॼु को ख़ासि कुर्ब आहे तुंहिंजे मथां। रोए बि थो पियो, निमाज़ पढ़े बि थो पियो, निमाज़ पढ़ी बस कई। हाणे दिल में ख्याल आयसि त न्याणी त वई हली, पेरड़ो खयई, रोड रस्ता, हाणे लॻे रोड रस्ता कोन, पेरड़ो खयई। ॻोठ में पेरड़ो बि गुम थी वियो। मोहम्मद ईसा लंघियो या अदो को ॿियो लंघियो। अदा हेड़े आरे पारे छोकिरी हिन ॻोठ में रहे थी, उन जो घरड़ो किथे आहे, ॾस ॾींदऊ। ॿुधण वारनि चयो, ऐ अल्लाह जा बाना तूं त अजनबी आहीं, उहा त अल्लाह जी नेक सालेह बानड़ी आ, खुदा जी महबूब बानी आ, किथों आयो आ?
मूंखे हुन सां मिलणो आहे। ओ ही फलाणो घर जेको आहे उन जो आहे। कुराड़ो वयो, दरड़ो वञी खड़काई, अंदरों न्याणी दरड़ो खोले थी, कुराड़े खे ॾिसी चवे थी, कुराड़ा अञा पाणी खपे छा? कुराड़ा अञा पाणी खपे छा? कुराड़ो निहारे चवे थो, ऐं अल्लाह जी बानी पाणी न खपे त पोइ तकलीफ़ को कई अथव? चवे थो, ऐं अल्लाह जी बानी जंहिं तोखे जनम ॾिनो आहे जीजल अमड़, अॼु तोखे उन जो कसम थो ॾियां, मूंखे ॿुधा त इहो वखर कहिड़े दुकान तां ख़रीद कयो अथई? इहो वखर तो कहिड़े दुकान तां ख़रीद कयो आहे? जेको चपड़ा चोरियई उन्हनि चपड़नि जी पिक कढी खूह में विधई, खूह जो पाणी मथे चढ़ी आयो। मूं दिल में ख्याल पे कयो त पाणी मथां मेरो आहे, वुज़ू कीअं कयां? तोसां ॻाल्हि बि कोन थी, वरी पाण ई तो चयो त फ़क़ीर पाणीअ जी मिटी ॿाहिरियो गंद निकिरी वियो आहे, पाणी साफ़ आहे, इहो वखर किथां वरितो अथई? न्याणी निहारे चवेसि थी, कोन ॿुधायई हा, पर जी जल अमड़ जो कसम ॾिनो अथई, हाणे ॿुधाइण ज़रूरी आहे। जे इहो वखर थो पुछी त ऐं 40 सालनि जा निमाज़ पढ़ण वारा, मां जेॾी महिल न महबूब मदीने जे ताजदार ते दुरूद पढ़ंदी हां, मदीने तय्यब ॾे मोहड़ कंदी हां, ज़ुबान ऐं दिल यक आवाज़ थी दुरूद शुरू थींदो आहे, मुंहिंजे अखिड़नि मां मींहुं वसण शुरू थींदो आहे। जॾहिं खां मूं पंहिंजे महबूब ते सच्ची दिल जे हुज़ूर सां ज़ुबान ऐं दिल खे इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्ब, ज़ुबान ऐं दिल खे हिकु आवाज़ करे जॾहिं खां न मूं महबूब ते दुरूद पढ़ण शुरू कयो आहे, उन ॾींहं खां वठी अखिड़ियूं वसण शुरू थियूं आहिनि, मालिक सीनो साफ़ करे छॾियो। त ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, मुझे मुस्तफा करीम ते दुरूद इश्क सां पढ़ंदो कर, मोहब्बत सां पढ़ंदो कर, रस्म पूरी न कंदो कर। छो थो चवई? इन करे थो चवई जो निमाज, रोज़ो, ज़िक्र, अज़कार, हम्दो सना त सॼी कायनात पई करे, मलाइक, जिन्न, पखी, वण, टिण, ज़मीन जा भितर, हर शइ, व इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम, हर शइ करे पई, पर मुंहिंजे मुस्तफा ते दुरूद यार पाण बि पढ़े पई। मुझे मुस्तफा ते दुरूदो सलाम मुझो करीम रब खास कुर्ब करे पयो, इन करे दुरूद मुझे मुस्तफा ते इश्क सां पढ़ंदो कर। जॾहिं तू दुरूद पढ़ंदो आहीं त पंहिंजे रब जी सुन्नत अदा कंदो आहीं, ज़िक्र कंदो आहीं त मुस्तफा जी सुन्नत अदा कंदो आहीं, मलाइकनि जी सुन्नत अदा कंदो आहीं, सहाबा जी सुन्नत अदा, ताबईन, तबा ताबईन, नेकनि जी सुन्नत अदा कंदो आहीं। पर जॾहिं न दुरूद पढ़ंदो आहीं मुंहिंजे मुस्तफा करीम जे मथां, त पंहिंजे रब जी सुन्नत अदा कंदो, सहाबा जी सुन्नत अदा कंदो हई, फरिश्तनि जी सुन्नत अदा कंदो हई। मुझे खुदा खे हो ॾाढो वणंदो आहे, जीअं न तोखे तुंहिंजे महबूब जी तारीफ़ वारो वणंदो आहे, मुझे खुदा खे बि मुंहिंजे महबूब जे तारीफ़ वारो, ॻाल्हि ॻाल्हि तारीफ़ वारो। अक्सर दोस्तनि खे चवंदो हा त मुंहिंजा मिठा, दुनिया जे अंदर न को रुठल कावड़जी वञे ऐं परचाइणो बि ज़रूर आहे, पर परचे नथो, बाहूं ॿधियूंसीं नथो परचे, पटको लाथोसीं पोइ बि नथो परचे, परचाइणो बि ज़रूर आहे, परचे बि नथो, त पोइ उन्हनि खे नुस्ख़ो ॾींदो आहे त ॾस मां थो ॾियांव। कहिड़ो ॾस? जेको थुन ते बि न परचे, पेरे पवण ते बि न परचे, ॻाल्हाए बि न, उन जे भर में बीही उन जे महबूब जी तारीफ़ शुकर पाण ई मजबूर थी तो ॾे निहारींदो। आज़माए ॾिसो, आज़माए ॾिसो, केॾो बि पत्थर दिल हुजे, पर महबूब त महबूब आहे न, उन जे पुनहल जी तारीफ़ कर, उहो पाण ई मोहड़ करे निहारे चवंदी, कावड़ त ॾाढी हुई, पर मुंहिंजे यार जी तारीफ़ कई त हलिया त सीने सां लाई। इहो सच आहे। पोइ मां तोखां थो पुछां,
इंसान निडर, इंसान पत्थर, इंसान सख्त दिल, इंसान गुनहगार, गुनहगार निडर पत्थर जे महबूब जी तारीफ़ कर त मेण थी पवे। ऐं उहो रब जेको 70 अमड़न खां वधीक अॻे ई प्यार पियो करे, जेकॾहिं उन जे महबूब जी तारीफ़ कंदे त हो राज़ी थींदो या कोन थींदो? ॻाल्हि ॻाल्हि थींदो या कोन थींदो? पोइ दिल खोले पहिरीं दुरूद पढ़, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। मता दिल में ख्याल अचई त दुरूद त पाक पैगंबर ते आ, उन जे आल ते आ, सहाबा दरमियान में किथों आया। मता तुझे दिल में ख्याल अचे मां फौरन तोखे मदीने वारे मीर जे दरबार में वठी हला ऐं तोखे खोले ॿुधायां त असां न बि चऊं पर दिल मजबूर करे रही आ। कीअं मजबूर करे रही आ? मदीने जे ताजदार चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिही वसल्लम जे ज़ात पांजे सुहिणे यारे गार सैयदना अबू बकर सिद्दीक के फरमायो, ऐ अबू बकर जी मुंहिंजा दिलबर, हे मुंडी खणी वञ। छा खणी वञ? मुंडी खणी वञ, वञी लिखण वारे खां ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जो नालो लिखराया। कहजो नालो लिखराया? कहे फरमायो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सुनो अबू बकर सिद्दीक खणी वयो लिखण वारे दे। जेडी मल लिखण वारे खे चई त अल्लाह जो पाक नालो हिन ते लिख। जेडी मल लिखण वारे लिखियो, अबू बकर सिद्दीक जे दिल खे सुकून कोन आयो। तवज्जह कर, कंहिंजो नालो लिखियो? ॻाल्हि ॻाल्हि कंहिंजो नालो लिखियो? फरमान कंहिंजो हुयो? मदीने जे ताजदार जो। लेकिन अबू बकर सिद्दीक जे दिल खे उहा तसल्ला कान थी, छो त उन्यारे जी उञ तॾहिं ख़त्म थींदी आ जॾहिं पाणी पी सुकून कंदो आ। अबू बकर सिद्दीक मुंहिंजे मदीने वारे घोट जो आशिका निहारे चवे थो, ओ लिखण वारा, अल्लाह जे नाले सां गॾु मुंहिंजे महबूब जो नालो बि लिखी वठ। दुनिया जी तारीख़ खे यादो रख, महबूब कोन फरमायो हो, अबू बकर पाण ई कयो आ। अबू बकर चयो, ओ लिखण वारा कातिब, खुदा जे नाले सां गॾु मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो नालो बि लिख। अॼु बि दुनिया ॾे निहार, मस्जिद ॾे वञ, इश्तहार ॾे निहार, जे या अल्लाह हूंदो या मुहम्मद हूंदो, पर जे महबूब जे मुहम्मद करीम सां या नाहे त होॾां अल्लाह जे भर में बि या कान हूंदी। लिखण वारे खां पुछ भला, जेकॾहिं महबूब हाज़ुर नाहे, खुदा त हाज़ुर आ, छो नथो लिखी? अंदरों आवाज़ तो अचे, हे करीम रब जो अहिड़ो कुर्बा जिया करीम रब जी तारीफ़ सां करीम रब जो इस्म ठहंदो आ, इए महबूब मुस्तफ़ा जो इस्म भी उन जे तारीफ़ सां ठहंदो आ। सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु कातिब खे चयो, मुझे महबूब जो नालो भी लिख। लिखजी वयो। उहा मुंडड़ी हथ में खणी सिद्दीक़ अकबर जेडी मल दरबार मुस्तफ़ा में आयो, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुंडीअ ॾे ॾिठो, अल्लाह जो नालो भी लिखियो पयो आ।
सोने महबूब जो नालो भी लिखियो पयो आ, अबू बकर जो नालो भी लिखियो पयो आ। महबूब ने यारे फरमायो, ऐ अबू बकर, जी आका असां तोखे छा चयो, तू छा लिखराए आयो आ? मुंजा आका महबूबन फरमायो, अल्लाह जो इस्म लिखराया, अल्लाह जो इस्म लिखरायो। अबू बकर जे दिल इहो बर्दाश्त न कयो, अल्लाह जो नालो हुजे ऐं मुझे महबूब जो नालो न हुजे। अबू बकर जे दिल इहो बर्दाश्त न कयो, अबू बकर हे टियों नालो कह लिखरायो आ। अञा अबू बकर ज़ुबान ई कान खोलिया, खुदा जिब्रील खे मोकिलियो आ। ऐ जिब्रील, जी रब्बे जलील, मुझे महबूब जे दरबार में अर्ज कर तो मुझा सुना, जिए अबू बकर जी मोहब्बत इया गाल बर्दाश्त न कई, त अल्लाह जे इस्म खां उन जे महबूब जो इस्म परे हुजे, ये अल्लाह जे कुदरत ऐं इज्जत भी इया गाल बर्दाश्त न कई, त हिकड़ो आशिक पंहिंजे महबूब खां परे हुजे। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, हे मोहब्बत जो सिलसिलो आ। जॾहिं दीवाना मोहब्बत जे सिलसिले ते ईंदा हन त पोइ बेसाख्त मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ी, उन जे आल ते पढ़ी करे सहाबा जे आॾो अज़मत जो सलाम पेश कंदा हन। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे महबूब अल्लाह जे रज़ा सां माहौल ई अहिड़ो बनायो आ, खुदा निज़ाम ई अहिड़ो ठाहियो आ। उम्रे ते वञण वारा, हज ते वञण वारा, जॾहिं मुंहिंजे करीम आका जे मज़ार पुर अनवार जे साम्हूं चवंदो ई अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, सलाम पढ़ी बस कंदो हई, अग्यां दिल मजबूर कंदई त चओ अस्सलामु अलैका या अबा बकर। मजबूर दिल कंदिया, छाजे करे मजबूर दिल कंदिया, जो मुझे खुदा जा बहानेड़ा जॾहिं हिजरत जी रात आए, हिजरत जी रात नूर जी बरसाता, बिस्तरे ते अलीउल मुर्तजा शेरे खुदा ऐं अबू बकर जो साथा। अजीज़ाने मन दरमियान में पोइ थो मोटा, मां हिकड़े मिंट जे ला मदीने जे ॿाहिरों थो पहुचा। मक्के मां निकता महबूब सोना खार ते बाद में थो अचा। जीअं मक्के जे मदीने जे माण्हुनि खे ख़बर पई त महबूब अची रहियो आ, महबूब अची रहियो आ, तोखां तो पुछां अॼुकल्ह भला कोयल जो आवाज़ ॿुधण में अचई थो, चओ त नथो अचे। कोयल कजां कंदी आहे न, अॼु ॿुधण में अचई थो, जवाब ॾे छो नथो अचे? कोयल त साॻी आहे। चओ हा, कोयल खे जॾहिं मींहं जी खुशबू ईंदी आहे तॾहिं दाहूं करे अर्ज़ कंदी आहे, छो त उन जो गुज़ारो उन मींहं ते आहे, उन जो गुज़ारो उन जे नस्ल जो निज़ाम रब उन मींहं ते रखियो आ। मदीने जे आशिकन खे ख़बर पई मक्के जे सरज़मीन तां इमामुल अंबिया अची रहियो आ। कंहिंखे ख़बर कान्हे त साथ में केरा, लेकिन टे रातियूं गॾु रहण वारे ईअं त पंहिंजे पाण खे गुम करे छॾियो यार जे प्यार में, जो जॾहिं पची पठीअ मां ॿाहिरि निकितो आ, ॾिसण वारे खे ख़बर कान थी पवे त ग़ुलाम केरा ऐं मालिक केरा।
ये गुलाम पान के गुम करे सैयदना अबू बकर सिद्दीक गाल के मुकाया मदीने तैयबा जे बाहरों सहाबा जे के गुलाम दीवाना नौजवान वडा पोढ़ा पका परवाना बीठा हन जने महबूब आयो अबू बकर सिद्दीक गुलाम गड आयो जीअ जो गड पहुता अचण वारन डिठो त हबीब अची वया जन के खबर हुई से त सिधो अचे आका जे कदमन में चुमियूं ॾियण लगा पर जन के खबर न हुई त महबूब जन न ॾिठो हो जॾहिं साम्हूं आया रुगी हिक तवज्जो सां ॿुधजा रुगी हिकिड़े माण्हूअ बविखूं वधायूं अबू बकर जे तरफ़ अबू बकर जी हिक हिक ते निगाह हिकड़े माण्हूअ बविखूं वधायूं अबू बकर सिद्दीक महसूस रुगी कयो सहाबा जो इश्क अकीदो ॾिस अबू बकर सिद्दीक रुगी महसूस कयो त ही भुल में मूडे अची रहियो आ देर न कयई पांजे मथे ता चादर लाहे मुझे करीम मुस्तफा जे मथों छांव करे बीही रहियो अबू बकर सिद्दीक जे दिल हेतरी गाल भी बर्दाश्त न कई त को भुल में भी मुखे महबूब जे बराबर जरे जे बराबर समझे अबू बकर जे इश्क बर्दाश्त न कयो चादर खणी मथों छांव कयई रब फरमायो ओ जिब्रील जी रब्बे जलील होदे निहार त प्यार कीअं कबो आ निहार त प्यार कीअं कबो आ हा मुंहिंजा मौला मुझे मुस्तफा करीम जा दीवानो अल्लाह फरमाए ओ जिब्रील गवाह हुजजा अज अबू बकर मुझे महबूब जे मथा छांव कईया मां अल्लाह कयामत ताईं पंहिंजे महबूब जे छांव में रखंदो मासे तवज्जो कर मुझा दोस्त मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहीं भी जेतिरो प्यार कयो आ मुझे करीम आका उन खां करोड़ मर्तबा वधीक उन खे नवाज़ियो आ ठीक आ मां अज़मत सैयदना सिद्दीक़ अकबर बयान कंदुम ऐं करे रहियो आहियां लेकिन अंदाज़ ऐं ॻाल्हियूं उहे कंदुम जेके ॿुधण सां तुंहिंजे दिल जी अगर दरी बंद खुदा कंदो न हूंदी पर आहे तरफ़ हीअं खुली पवे अज़ीज़ान मन गौर कर ॻाल्हाईंदो हलां जहिड़ो बि तुंहिंजो अक़ीदो आ जंहिं बि मसलक सां तुंहिंजो तालुक आ काई परवाह नाहे लेकिन ॻाल्हि ॿुधंदो हल पोइ तोखे कसम थो ॾियां पंहिंजे पैदा कंदड़ रब जे ज़ात जो वञी पंहिंजे मुंहं सां राति सोचजां जे दिल चवई त सुणे अबू बकर सिद्दीक ते सलाम पढ़ी आका जो दीवानो थी वञजां मां तोखां तो पुछां हिन वक्त मां काथे मौजूद आहियां ॻोठ जो नालो छा आहे दा गोठ यार मां काथे मौजूद आहियां गोठ यार मोहम्मद बिरोहीअ में ये समझ त ही हिन जलसे कराइण वारे दुर मोहम्मद फकीर जो या म्या रहीम मोहम्मद रहीम जो ॼण ही घर आहे न बरोच माण्हू हो आहे मां तव्हां खां तो पुछां हींअर मां इज्जत तव्हां जी या पंहिंजे राजपरन जी जवाब ॾियो ॻाल्हायो उन्हनि जी इज्जत हां जन जे तॾे ते मौजूद हां उन्हनि जी इज्जत हां जन जे अंगण ते मौजूद हां अगर हींअर मुझे मथा केर चीच खणंदो त हे मोहम्मद रहीम या दुर मोहम्मद चवंदसि त हटा पोइ ते त पाड़ूं न बाह कढई सचो आया न जवाब ॾे जंहिंजे तॾे ते जेको हूंदो आ उहो उन जी इज्जत हूंदो आ मूंखे सादन लफ़्ज़न में चवण ॾे सुनो अबू बकर सिद्दीक अज भी पंहिंजे घर में न मुझे मुस्तफा जे घर में आरामी आ
अज भी सैयदना सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु तआला पंहिंजे घर में न मुझे महबूब जे घर में आरामिया याद रखी छॾजा जेकॾहिं मुझे सोने सिद्दीक अकबर जे शान में थोड़ो भी ॻाल्हाईंदे उन जी इज्जत जो ज़िमो उन खयो आ जंहिं पंहिंजे घरड़े में उन खे जगह ॾिनी आ। अञा वधाए चवाए इश्क जा दलील ॾिए मोहब्बत जा दलील ॾिए मां अञा भी ईअं चवाए त इन पंहिंजे ज़ुबान खे संभाले रखजा छो त सजण साईं जो फ़कीर आहियां चाचा ओबासी न ॾे कुर्ब कर सजण साईं जो फ़कीर आहियां आलिमन जो गुलाम मुफ्तिन जो गुलाम मौलविन जो गुलाम मां दरड़े सजण साईं जे जो अदना गुलाम अजीज़ा ने मन गुलन में रहियो हां कंडन वारी बोली कदे कान सिखी आ याद रखी छॾजा सुणे सिद्दीक अकबर जो शान बयान करे रहियो हां पर एड़ो प्यार में कंदुम जो सुभाणे गैर भी बुधी चवे त गाल फकीर सच्ची कई आ तसल्ला सा बुध अजीज़ा ने मन याद रखी छॾ अबू बकर सिद्दीक जो नालो आ जुबान के संभाल जा छो त सोने अबू बकर सिद्दीक खे जॾहिं भी कहीं डंगो हयो आ त उन जी तबीयत मुझे मुस्तफा पाण पुछी आ याद रखी छॾजा जानवर हुजे या जीत हुजे भले नाग हुजे महबूब जो दीवानो आ दीदार ला आयो आ ज़ियारत ला आयो आ पर अबू बकर सिद्दीक सुणे खे उन दुखायो आ जॾहिं मुझे अबू बकर सिद्दीक खे नाग डंग हयो आ अल्लाह अल्लाह मुखे चवण दे कुरान सुनो आ चो कुरान गला गला कुरान सुनो आ रुमालन में भी सुनो लगंदो आ बखमल जे विहाणे ते भी सुनो लगंदो आ मुझा दोस्त पाक चादर ते रखी पड़ी तॾहिं भी सुनो लगंदो आ संदुलीअ ते भी सुनो लगंदो आ तवज्जह कजा मुझे ईंदड़ जुमले जे तरफ पर कुरान जॾहिं रिहल ते रखबो आ त सब खां वधीक सुनो लगंदो आ कुरान पाक हर जगह ते सुनो लगंदो आ पर रिहल ते रखण सां कुरान अञा वधीक सुनो लगंदो आ पोइ हिन फ़कीर सजण साईं जे गुलाम खे चवण दे इश्क जे अकीदे वारे रिहल ते जॾहिं नुबूवत वारो कुरान पयो आ केॾो न सुनो लॻो आ इश्क ऐं अकीदत जे रिहल ते अबू बकर सिद्दीक जे हंज जी ॻाल्हि पियो कयां इश्क ऐं अकीदत जे रिहल ते जॾहिं नुबूवत वारो नूरानी कुरान सुतड़ो पयो आ अॻियां पयो आ केॾो न सुहिणो लॻो आ अंदाज़ो लॻा जॾहिं इश्क ऐं अकीदत जे ककरनि मां जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोहब्बत जो मींहुं वसियो आ चो त नूरानी नुबूवत वारे कुरान जे वरकनि ते पयो आ काथे पयो आ सोच त सही ऐ अबू बकर सिद्दीक तुंहिंजे अज़मत खे सलाम जो तुझे अखिड़न जा लुड़क किरल उन मुझा दोस्त उन नूरानी नुबुव्वत वारे चेहरे मुबारक ते किरन जंहिंजे चेहरे जा रब कुरान में कसम खणी जंहिं चेहरे ला मुझो रब चवे वद्दुहा महबूबा
तुझे पाक चेहरे जो कसम खुदा जो वास्तो थई मुखे जवाब दे जॾहिं चेहरो मुस्तफा जो पाक तो उन जे पाक चेहरे ते जंहिंजा लुड़क था किरन उहे रब पाक कया या पलीत ईमान खां पुछी पो जवाब दे छा थियो थई मुसलमान खुदा जो वास्तो थई समझण जी कोशिश कर अजीज़ान मन सैयदना सिद्दीक़ अकबर के ना गडंग हया अखड़न मां लुड़क लड़िया जवाब दे अबू बकर सिद्दीक़ खां तबीयत पुछण वारो केरा सोच तकलीफ अबू बकर खे आई डंगो अबू बकर सिद्दीक़ खे लगो ज़हर अबू बकर सिद्दीक़ जे वजूद में आयो तबीयत के पुछी चो तबीयत इमामुल अंबिया पुछिया पर गाल तबीयत पुछण ते खत्म न थी मुखे जवाब दे ना गडंग हणी जख्म कयो जख्म अबू बकर सिद्दीक़ के थियो बुधाए तो न जख्म ते मरहम लगाइण वारो के खुदा के मन डाहो थी मुसलमान सुने अबू बकर के ईज़ा इन डंग न हण जेतरो उनके ईज़ा दे मरहम मुझो मुस्तफा पाण रखंदो याद रखी छॾजा मुझे महबूब जो प्यारो आ मुझे महबूब जे मोहब्बत वारो आ उनके ईज़ा जान पंहिंजे ज़ुबान के पंहिंजे कंट्रोल में रखजा खुदा तोखे मोहब्बत दे पर जे मोहब्बत नसीब न हुजई त पर पोइ बि बेअदबी न कजा दुश्मनी न कजा याद रखी छॾजा खुदा तरस थी करे थो चवई पहाड़ सा मथो अटकाइंदे मगज़ फाटी पवंदो पहाड़ के कुछ भी को न थींदो अज़ीज़ा ने मन थोड़ो अगते अञा वधण दे मुखे सैयदना सुने सिद्दीक़ अकबर जे शान ते भी वधण दे मुझे मुस्तफा करीम जे फरमान ते भी वधण दे उन रात के आडो रख जह रात में हे नूरानी नबूवत वारो सुनो कुरान हिक बे मोहब्बत वारे रिहल ते आरामिया ओ रिहल कहिड़ो आ चो अम्मा आयशा सिद्दीक़ा सोहणीअ जी रान मुबारका ताजदारे मदीना आरामी चंड जूं पोयूं तारीखूं आसमान ते सितारा नंढड़ो भी चमके पियो वडो भी चमके पियो सब का पहिरीं ओ दुनिया वारो दौरे जदीदा साइंस टेक्नोलॉजी लाए छा छा करे छडियो आ पर अज भी को दुनिया जो साइंसदान आसमान जा सितारा गणे देखारे त सलाम कयांस न गणे सघियो आ न गणे सघंदो वाह मुझा करीम मुस्तफा तुझो इल्मे गैब जो कमाल आसमान दे निहारे मुझे करीम मुस्तफा फरमायो आयशा जी मुझा आका जेतरा आसमान में सितारा मौजूद हैं मुझे उम्र जूं ने क्यों इन्हन खां घणियूं हने या गाल बुधई लेकिन मां मकसद खोलिया मुखे जवाब दे आसमान जा सितारा दुनिया गणे न सघे मुझा दोस्त अजीज जेके ख़बर हुंदी आ त ही 10 हे 20 जॾहिं ख़बर आ त हे 10 हे पाण में 20 जंहिंजा गणियल हूंदा उहो चवंदो हे थोरा हे घणा जंहिंजा गणियल ई न हूंदा उहो कीअं चवंदो हा हा अगले ॾे निहारबो आ जेको ॻाल्हि करे रहियो आ सचो केतिरो आ मुंहिंजो मुस्तफा एतिरो त सचो आ जो अञा ऐलाने नबूवत बि कोन थियो आ मके जा काफ़र बि अमानतूं खणी मुंहिंजे मुस्तफा वटि रखी वञनि मुशरिक भी अमानतूं रखी वञनि दुश्मन भी अमानतूं रखी वञनि
माण्हू चवंदान त मुस्तफ़ा गरीब हुयो ओ चरियो तव्हांखे त ख़बर ई कान्हे का इहो ई त राज़ हुयो दुनिया जे अंदर जेको बि ॿुधायो कंहिं गरीब वटि वञी लख रुपया रखंदो हुजे चवंदो सुञो अथई खाई वेंदी लख बि ज़रूर अमानत आहे कंहिं वटि रखबी आहे जंहिंजी पक हूंदी आहे त ख़ुशि माण्हू चइबो पाण ख़ुशि आहे मुंहिंजे लख जी हुनखे कहिड़ी परवाह उन वक़्त जे काफ़रनि मुशरिकनि खे बि ख़बर आहे त भले ज़ाहिरी ॾिसण में मुंहिंजो सुहिणो महबूब ग़रीब आहे पर हक़ीक़त में रब बादशाहनि जो बादशाह बनायो आहे नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी जश्न ईद मिलादुन नबी शान सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अज़ीज़ान मन उहे दुश्मन अमानतूं मुझे करीम मुस्तफ़ा वटि छॾे वेंदा हा छो त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा एतिरो त सादिका जो जंहिं प्यार कयो रब उनखे बि सादिको चई छॾियो ओ सादिक अमीन मुझो मुस्तफ़ा फरमाए आयशा जी मुझा आका आसमान में सितारा थोरा मुझे उम्र जूं नेकियूं घणियूं पहरो जुमलो नोटेड पॉइंट आसमान में जे तरह सितारा मुझे मुस्तफ़ा के सब खबरात हेतरा पहरी गाल जे अकुल चवई त कीअं ख़बर पई तोखे जवाब ॾियां जेका आलिमुल गैब पंहिंजी ज़ात ई गैब कान रखी त बाक़ी गैब छा हूंदो याद रखी छॾ मुसलमान मुझे करीम मुस्तफ़ा के इहा त ख़बर आहे आसमान में सितारा केतिरा पर जरा अॻिते ज़हन खे डोड़ा इबादत को रात जो कंदो आहे को ॾींहं जो कंदो आहे को शाम जो कंदो आहे को सुबुह जो को बनीअ में कंदो आहे को हरण ते कंदो आहे को मस्जिद में कंदो आहे को काथे कंदो आहे सुहिणे उमर जबलनि में इबादतूं कयूं घरनि में कयूं जाथे बि कयूं मुझे मुस्तफ़ा करीम तवज्जो कर मुझे मुस्तफ़ा करीम चयो आयशा मुझे उमर जूं नेकियूं आसमान जे सितारनि खां घणियूं आसमान जे सितारनि जो तादाद बि मुस्तफ़ा खे ख़बर आहे त सुहिणे उमर जे नेकिन जो तादाद भी मुस्तफ़ा के खबर जेको पंहिंजे आशिक उमर जूं नेकियूं ॼाणे थो ओ गोठ यार मोहम्मद बिरोहीअ में रहण वारा अज तुझे इश्क जी लिंक भी मुझो ओ मुस्तफ़ा ॼाणे थो अज तुझे हिन मेड़ा के भी जाने थो वधण दे मुखे ओ मुसलमान जदे मुझे आका करीम इए फरमायो मावा न्याणी न्याणिया पी पीवा अम्मा आयशा सिद्दीका जे दिल में पंहिंजे कुराड़े बाबे सैयदना अबू बकर सिद्दीक जो ख्याल आयो अम्मा आयशा सिद्दीका जे दिल में ख्याल आयो त सुणे उमर जूं नेकियूं आसमान जे सितारनि खां घणियूं मुझे कुराड़े बाबा अबू बकर जो अलाए छा थींदो अञा दिल में ख्याल कयईं मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो तवज्जो कजा मुसलमान मुझे करीम आका फरमायो आयशा छा थी सोची आका बाबा जो ख्याल आयो आहे त मुझो पीउ कुराड़ो अबू बकर उन जूं नेकियूं अलाए केतिरी हूंदियूं मुझे आका करीम फरमायो गौर कर आयशा बेशक उमर जूं नेकियूं आसमान जे सितारनि खां घणियूं पर मुझे अबू बकर सिद्दीक जूं गार वारियूं रातियूं उन्हनि जो वज़न हिकड़े पासे सजी दुनिया जे इबादतुनि जो वज़न हिकड़े पासे पर पोइ बि वज़न मुझे अबू बकर जे उन 3 रातिनि जो घणो आहे
तवज्जह कर मुसलमान, करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुधाए रहियो आ तमाम मुस्तफा नेकियूं भी जाना थो, नेकिन जो वजन भी जाना थो, मीज़ान ते तराज़ू में नेकियूं को न गण पियूं, वजन गणियो वींदो आ। वजन में कणमो जा दोस्त अजीज, वजन में कपह जो मणो हेडो थींदो आ, सीहे जो हेतरो टुकरो मणो थींदो आ। कयामत जे दिहाड़े गणप नेकिन जी कान हलंदी, वजन जी हलंदी। मुझो करीम मुस्तफा जाने रहियो आ त सॼी दुनिया जे नेकिन में वजन केतिरो आई, मुझे अबू बकर जे 3 रातन में वजन केतिरो आ। केर जाने रहियो आ? चो मदीने जो ताजदार। गला गला केर जाने रहियो आ? मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जात जाने रही आ। त मुंहिंजा दोस्त अजीज उन सुणे महबूब खां कंहिंजी बि गुझाई काने का। हा तूं मूंखां लिकी सघीं थो, मां तोखां लिकी सघां थो, पर यार खां काई लिक नाहे। इन करे ॾाहो थी मोहब्बत ऐं प्यार सां, इश्क ऐं मोहब्बत सां मुझे मुस्तफा करीम जो ते मथां भी दुरूद पढ़ंदो कर, आले रसूल सां भी प्यार कंदो कर, असहाबे रसूल सां भी प्यार कंदो कर। इंशाअल्लाह ताला ये कंदे बई जहान पंहिंजा बचाईंदे। मां अर्ज पे कयो उन सुहिणे सिद्दीक़ अकबर रदी अल्लाह ताला अन्हु जो मूं वटि कलाक ख़बर अथव, इएं भोग चर्चो थींदो आहे, ख़बर ई कान पवंदी आहे। अञा मां तोखे थोरो ॿुधायां त अबू बकर नालो कीअं पियो, नालो कीअं पियो, असली नालो छा हुयो? असली नालो अब्बे जो नालो उस्मान। सलात मुझे साईं जे मथा जल्द में तकड़ में ॿुधाए थो, तस्दीक वरी बि करे वठा। चओ सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरीचो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नालो थस अब्दुल्लाह, बाबा जो नालो थस उस्मान, अबू कुहाफा लक़ब। तवज्जो कयो, हाणे तव्हां खे ॿुधाईंदो हलां सोनो अब्दुल्लाह उन वक्त जो अॼु जो चो अबू बकर सिद्दीक़। हाणे मां तव्हां खे पहिरीं इहो ॿुधायां। अच्छा तव्हां ख़ुशि आहियो इन ज़िक्र में? ख़ुशि आहियो? थोरो 2-3 मिंट करण जो मां आले रसूल जो शान बयान न कयां। हाँ फाटी मुंहिंजो ज़रूर कंदुमि इंशाअल्लाह ताला, पर सोने सिद्दीक़ अकबर जो थोरो शान बयान कयां। तोखे ॿुधाईंदो हलां त अबू बकर कीअं थियो, अतीक जो लक़ब उनखे कीअं मिलियो। अतीक जो लक़ब मुझे महबूब मुस्तफा ता फरमायो, अबू बकर दुनिया चवरायो। मता सोची त महबूब चयो आ न न, अबू बकर दुनिया नालो रखियो, अतीक लक़ब मुझे मुस्तफा ता फरमायो। ॿई खोले ॿुधायई, अतीक जी माना आजाद, अतीक जी माना सुहिणो, अतीक जी माना खूबसूरत। अबू बकर छा गए उन वक्त में बकर नाले हिकड़ो अरब शख्स हुयो। केर चो बकर? बकर जी माना छा है? पहिरियों टिड़ंदड़ गुल। अरबी लुगत में बकर जी नाला छा है, माना छा है? जेका न मुखड़ी पहिरीं टिड़ंदी आहे उनखे बकर चइबो आहे।
पहिरीं टिड़ंदड़ मुखड़ी बकर नाले को शख्स हुयो, मशहूर हुयो। पंहिंजे कबीले में माण्हू ईंदा हा, उन्हनि जा नस्ल सुञाणंदो हो, माण्हुनि जा नस्ल सुञाणंदो हो। हे फलाणे नस्ल जो आ, हे फलाणे नस्ल जो आ। अजीब इत्तिफाक आ, सुनो अब्दुल्लाह इब्न उस्मान याने अज जो चवा अबू बकर सिद्दीक सुनो, कह महफिल में मौजूद आ, ओहो बकर भी मौजूद आ। जेडी मल माण्हुन पुछो त हे केड़ो नस्ल आ, हे केड़ो नस्ल आ, नस्ल ॿुधाईंदो वियो, वहवा थींदी वई। सोणे उन वक्त जे अब्दुल्लाह बिन उस्मान निहारे चयो, ए बकर जी अब्दुल्लाह, माण्हुन जा त नस्ल सुञाणी थो, ये तेरा घोड़ा बीठा हन, भला इन्हनि जे नस्ल खे भी सुञाणी थो या न? निहारे चई, मूंखे माण्हुनि जे नस्लनि जी ख़बर आ, जानवरनि जे नस्ल जी ख़बर नाहे। सोणे अब्दुल्लाह बिन उस्मान चयो, मूंखां पुछ त मां ॿुधायई ही घोड़ो कहिड़े नस्ल जो आ, ही घोड़ो के नस्ल जो। वाह थी वई, भेड़ ते डंको लगियो। अज जे बोलीअ में चवा सभई माण्हू मुतवज्जह थी वया, निहारे चयो, ऐ अब्दुल्ला, हे घोड़ो कहिड़े नस्ल जो आ? चइबो हिन जी नानी ही आ, ॾाॾी ही आ। हिकिड़ो नस्ल पुछो, ॿियो पुछो, टियों पुछो। जॾहिं सुणे अब्दुल्लाह बिन उस्मान ॿुधाईंदो वयो त माण्हुनि वाह वाह करे चयो, वाह यार, बकर त ॾिठोसीं, पर तूं त बकर जो भी अबो निकिरी पए। चइबो आहे न यार, अधो तदो, पर तूं त अधे जो भी अबो है। उन ॾींहं खां उन सॼे राज सॼो तूं त अबू बकर थी पए। अबू बकर त अबू बकर छो त बकर जी माना पहिरों टिड़ंदल गुल। खुदा खे ॻाल्हि मंज़ूर हुई, खुदा खे क़बूल हुयो त मुंहिंजे महबूब खां बाद ईमान वारनि जो जेको पहिरों इमाम हूंदो, उन जो नालो अबू बकर सिद्दीक हूंदो। अच अतीक जे मथां बस हिकिड़ो इहो लक़ब ॿुधाई। पोरी अम्मा बतूल सोणीअ जो आहे, अम्मा बतूल भी हसनैन जी अम्मा ॿुधाईंदो मैं ता त तोखे ख़बर पवे त असां जेके अल्लाह वारनि जा ग़ुलाम आहियूं, जेके पीरन जे पीर मुहियद्दीन मीर दिलबर दस्तगीर जा मुरीद आहियूं, उन जे कदमनि जे हेठां आहियूं, उन जे निगाह जे नवाज़िल अल्लाह जे कामिल वलियन सां निस्बत रखण वारा आहियूं। को ताहिरिया, को हुसैनिया, को कासिमिया, को करमिया, केर भी आहे, अल्लाह जे कामिलन सां निस्बत रखण वारा आहियूं। अज दिल जा कन खोले ॿुध त जीअं आले रसूल ऐं असहाबे रसूल खे असां अदब असां मञीदा आहियूं, ईअं शायदि मां को बच्चो ॼणियो हुजे। अज़ीज़ाने मन अतीक जो लक़ब कीअं मिलियो? मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में मुझा दोस्त अजीज मस्जिद नबवी में मुझे करीम आका फरमायो, मां मुस्तफ़ा जी दिल थी चवे, तवज्जह कजो, मां मुस्तफ़ा जी दिल थी चवे त बिलाल खे आज़ाद कराइजे। कंहिंखे भी न चयो त तव्हां करायो, तव्हां करायो, तव्हां करायो। सुनो, उस्मान उन वक्त भी वॾो मालदार आ, मुझे आका कंहिंखे कोन फरमायो तव्हां करायो। ऐन उन वक्त इहो सभु कुझु थी रहियो आहे। थोरो मंज़र त ॾिस, मंज़र नामे खे ताॾो रखो। एॾा मदीने जो ताजदार ईअं फरमाए रहियो आहे, होॾो अबू होॾा मुंहिंजा दोस्त अज़ीज़, छा उस नालो साईं? सुने बिलाल के जहे रखियो हो कैद में उमैया बिन खलफ। उमैया बिन खलफ ओडा सुने बिलाल जे मथा जुल्म जा पहाड़ केराए रहियो आ, ताना ॾेई रहियो आ, जैसा प्यार करे रहियो आ उहो पंहिंजे साथिन सां गॾु मज़ा पियो माणे। तूं हिते बुछड़ो थियो पियो आ, छा मिलियो थई, छा उन तुंहिंजे लाइ कयो आ? हुते तानो मिली रहियो आ, होॾां मुंहिंजो मुस्तफ़ा ऐलान करे रहियो आ।
कनेक्शन मिला है, कनेक्शन खुदा के मन महबूब सा कनेक्शन मिला। मां न चवा सुनो लतीफ सरकार फरमाइंदो आ के वे झिड़ा भी दूर, के वे झिड़ा भी दूर, अल्लाह के दूर बे औदास परी के चढ़न नचते के विसरन नमूर, जिय में कुंडी पूर तिय मूसी बणा सुपरी। महबूब का आशिक परे को न हूंदो आ, मां का बचड़ो भी परे को न हूंदो आ। अम्मा भले झंग में पहला बारो करे खीर न वारो बच्चो अम्मा घर में छदे आई आ, बचड़ो रोई रहो आ। होडो माओला बारो छदे मैलु पंध जो आया 28 पंध जो घर को बाहर निहारे रही आ। मुड़स पूछे तो थक जी पईया, चवे थी न थक थी भनी न काडे थी दिसी, चे मुझी दिल थी चवे मुझो बचड़ो मुखे सदे रहो। मुड़स चवण लगो थक जी पईया, चवे थी थकी नाया, मुझी दिल थी चवे मुझो बचड़ो मुखे सदे रहो आ। मुड़स थोड़ो जोधो जवाना, चवे तो तोखे कीअं खबर पई बहानो थी करी, निहारे चवे थी मां हुजी हां त खबर पवई हां, मां हुजी हां खबर पवई हां। मुड़स चयो दलील दे पंहिंजे चीन सीने के कपड़े के हीअं करे रहो मथो आयो पियो राय के परे करे चवे थी मां हां हीअ छाती मुंहिंजी उथली रही आ, छोलियूं ॾेई रही आ, छाती ॿुधाए रही आ त तुंहिंजो बचड़ो खीर ला रोई रहियो। मुड़स चवे तो गाल आज़माइणिया, चवे थी आज़माए। ज़ाल भी गॾु मुड़स भी गॾु 28 पंध जो आ। मुड़स चयो बहानो आ, ज़ाल चयो हकीकत आ। जीअं जो आया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घर जे भर में पहुता, पोइ बि रोअण कोन ॿुधण में आयो। मुड़स चयो मां बि पिया, चई पी आहीं पर मां बि शइ आ, पीउ भी पिया पर जी जल का भी शइ आ। हल जीअं दर अंदर टपिया, अञा दर अंदर टपिया, आवाज आयो। जेॾी महिल आवाज आयो तॾहिं हिक जी जल फरमायो, निहार त सही मुझे सीने दे निहार, मुझे बचड़े जे दाहुन दे निहार। इहो हिकिड़ो मां ऐं बचड़े जो तालुका, विच में मैल केतिरा भी हुजनि पर जेको जिस्म जे रूह जो तालुक हूंदो आ उहो परे खे भी वेझो करे छॾींदो आ। हिक मां जो सीनो पंहिंजे बचड़े जे दाह सां छोलियूं ॾींदो आ। मां तोखां तो पुछां अमड़ जो प्यार वधीक या मदीने वारे यार जो प्यार वधीक? जवाब दे, पंहिंजे दिल खां पुछी जवाब दे। तुझी दिल तोखे मजबूर करे चवंदियो मियां मोहम्मद रहीम मोहम्मद मुराद, हिकड़ी अम्मा त छा पर करोड़ अमड़ियूं मुझे मुस्तफा जे नाम था कुर्बान हो जा। अजीजाने मन होदा सैयदना सिद्दीक अकबर देर न कई, महबूब रुगी ऐलान कयो त बिलाल खे आजाद कराइजे। इए कोन चंद अबू बकर तू कर, अबू बकर देर न कई
10,000 दिरहम भी खई पंहिंजो तमाम सुणे में सुणो जेको उन जो नौकर हुयो उन जो गुलाम हुयो पानो हुयो जेको सॼो सिस्टम संभालींदो हो पढ़ण भी ॼाणंदो हो लिखण भी ॼाणंदो हो चेहरे में भी सुणो हुयो उनके भी खई मदीने का बाहर वञी जॾहिं बनु उमैया खलफ जे उते डेरे ते पहुतो ॾिसे त उमैया बिन खलफ अबू बकर सुणे ॾिठो त उमैया बिन खलफ सुणे बिलाल सां कुझु ॻाल्हाए रहियो आ छा करे रहियो आ हाणे पहिरीं उन उमैया बिन खलफ ॾे हलऊं उमैया बिन खलफ ताना ॾिनस कंहिंजे लाइ तो पियो ते दीवानो थी तोखे मारियूं था कुटियूं था केरु ॿुधई कोन थो रड़ियूं बि कोन थो करी हिन चयो त तोखे मारियूं था कुटियूं था त सुणे बिलाल इशारो ॾिनसि त हेॾे आ वेझो आयो हिन सोचो त मुंहिंजी ॻाल्हि समझ में अचे वई अथसि अञा चई वेझो थियो कन में चईसि ओ उमैया ॾे ख़बर कॾहिं प्यार कयो थई ऐं उमैया कॾहिं प्यार कयो थई उमैया खे कावड़ अची वई उथी पियो चई बेवकूफ़ मारियूं था कुटियूं था चई तूं मारी बि थो कुटी बि थो पर ॾे ख़बर बिलाल जे वात मां कॾहिं दाह निकिती आ दाह कान निकिती आ चई पोइ कॾहिं सोचो थई त तूं मारी बि थो कुटी बि थो दाह कोन थो कयां चई इहा ई ॻाल्हि समझ में नथी अचे चवे थो वेझो थी त वरी समझाई चवे थो छा थो समझाई चई वरी पुछई थो त कॾहिं प्यार कयो थई उमैया चवण लॻो छाजो प्यार चवे थो जॾहिं तूं मूंखे लठ हणंदो हई या हणाईंदो हई तुझी लठ ईंदी आ मुझे खिन जे आदो मुझो महबूब मुखे दीदार कराईंदो आ तू लठन में मस्त हूंदो आ तू कोड़न में मस्त हूंदो आ मां पंहिंजे यार जे दीदार में मस्त हूंदो आ लठ असर उन ते कंदी आ जंहिंजे जिस्म ते लगे जिस्म उन सां गॾु हुजे मुंहिंजो जिस्म तो वटि हूंदो आ मुंहिंजी दिलि महबूब वटि हूंदी आ मुझी दिल ते हूंदी काने का चरे के चमाट हण या चरे के महटको दे चरियो त चरियो आ जेको बेहोश हूंदो आ उनके कुछ भी कर खबर पवंदी काई खबर कान पवंदी आ ए बेहोश केर थींदो आ जंहिंजी दिल पंहिंजे कब्जे में कान हूंदी आ बिलाल चे तो मुंहिंजी दिल मूं वटि आहे ई कान का मुंहिंजी दिल त मुंहिंजे महबूब वटा तूं डांडा हणी तुंहिंजी मर्ज़ी लठियूं हणी तुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजी दिल मुंहिंजे महबूब उमैया तो चेस हाणे ज़ख़्म ॾाढा थी विया अथई तोखे भला कहे हकीम खे ॾेखारिया अल्लाह बिलाल त जेको जवाब ॾिनो लेकिन हिक आशिक और जवान जवाब जी तर्जुमानी कीअं कई ॿुधाई पढ़ा हिकिड़ो शेर छो था हर हर हकीमन ॾे मुखे खणो छो था हर हर हकीमन ॾे मुखे खणो चाकू थींदुसि मदीनो घुमाए अचो छो था हर हर अल्लाह छो था हर हर हकीमन ॾे यार मुखे खणो चाकू थींदुसि मदीनो घुमाए अचो मुझे दर्दने जिबी का दवा कान आ मुझे दर्दन जी मियां अली मोहम्मद मुझे दर्दन जिबी का दवा कान आ मुखे आका जिदर ते पुजाए अचो मुखे आका जिदर ते पुजाए अचो छो था हर हर
हकीम ने दे मूंखे खणो चाकू थींद से मदीनो घुमाए अचो मां मदीने मदीने देवी तुस कंदो रब धणी या उम्मीद अल्लाह में आ घणी मां मदीने देवी तुस कंदो रब धणी मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी जेके हिन साल माण्हू मदीने वञन जेके हिन रमज़ान में माण्हू मदीने वञन मुझो नालो भी तन सां लिखाए जेके हिन साल माण्हू मदीने वञन मुझो नालो भी तन सां लिखाए अचो छो त मुझे दर्दन जी बि का दवा कान आ मुझे दर्दन जी बि का दवा कान आ मूंखे आका जे दर ते पुॼाए अचो मूंखे सुहिणे जे दर ते पुॼाए अचो छो त हर हर है छो त हर हर अल्लाह छो त हर हर हकीम ने दे मूंखे खणो चाकू थींद से मदीनो घुमाए अचो मां गुलामी मां गुलामी सदाई सजण जी दिया उन जे अंगण ते वेही बुहारियूं दिया मां गुलामी सदाई यार सजण जी दिया उन जे अंगण ते वेही बुहारी दिया खैर मुझो ओ मुझा पुटड़ो ओ मुझा भाईरो ओ मुझा दोस्तो खैर मुझो घुरो था अमी जे अगर खैर मुझो घुरो था अमी जे अगर बस मदीने दे मूंखे लदाए खैर मुझो अल्लाह खैर मुझो घुरो था अव्हां जे अगर बस मदीने दे मूंखे लदाए हलो छो त मुझे दर्दन जी बि का दवा कान आ मुझे दर्दन जी बि का दवा कान आ मूंखे आका जे शहर में दफनाए छो त हर हर हकीम ने दे मूंखे खणो चाकू थींद से मदीनो घुमाए अचो नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी शान सहाबा
अजीजा ने मन अर्ज पे कयम उना बिलाल रोई उमैया बिन खलफ के चई रहियो ऐ उमैया जे प्यार करी हां त खबर पवई हां त प्यार किए कबो आ यार किए कबो आ तू लठन हण में मस्त हई मां पंहिंजे यार जे दीदार में मस्त हां एडा उमैया बिन खलफ तानो तो दे जहला रोई तो रड़ी तो ओ त सुकून सा मदीने में वेठो आ ओडा मदीने जो साईं ऐलान तो करे त मां मुस्तफा जी दिल थी चवे त बिलाल के आजाद कराए जे देर नथी ते सुनो सिद्दीक़ अकबर चो रदी अल्लाह तआला अन्ह पंहिंजे गुलाम के भी वठे तो 10,000 दिरहम दीनार भी खणे तो अचे दिसे तो उमैया बिन खलफ कलाम करे रहियो आ सुने बिलाल सा भी चवे तो ओ उमैया जी अबू बकर अज मां सौदो करण आयो हां उमैया बिन खलफ निहारे चयो वडो वापारी आयो शायद बाग जो सौदो कंदो बिलाल के नाकारा समझी छदे दिनई वधी आयो इस्तकबाल कई जी चवा भली आए जियो सब के जी पाजो पाजो तरीको हुंदो आ मरहबा अहलन व सहलन दे खबर सुना अबू बकर अज केड़ो मूसा वापार तो करी सुने अबू बकर निहारे चयो उमैया इहो सुनो बिलाल मुखे दे जेको घुरी उहो मां तोखे दिया उमैया निहारे हैरत में पइजी वयो खिलंदे तो चवे ही बिलाल इत बेवकूफा इत बेअकुला खानदान जो हलकड़ो आ इल्म वारो भी कोने अबू बकर त लिखण भी नथो जाने पढ़ण भी नथो जाने इत रंग जो भी सफा कारो आ अबू बकर जे अखिड़न में पानी अचे चवे तो जालिमा तो के केड़ी खबर जेको रंग जो कारो आ ओ केतरो मुझे खुदा ऐं मुस्तफा जो प्यारो आ सुनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे तो ऐ उमैया इन सा तुझो छा सौदो कर उमैया चयो सौदो कबूल आ पर शर्ता केड़ो चवे तो हे जेको पांजो जनरल मैनेजर गड वठी आयो हई इहो लिखल भी आ पढ़ियल भी आ सुनो भी आ समझदार भी आ उमैया सोचो एड़ो मानू नालो खणा जेको सजो निजाम हुन जो दुनिया जो हलाए रहियो आ पाण ही इनकार कंदो छो तो उमैया जे दिल में सोने बिलाल जे दिल मां मुस्तफा जो प्यार कढणा उनके केड़ी खबर आ त जे दिल जे अंदर मुझे मुस्तफा जे नबूवत वारी मोहर लगी वेंदी आ जिस्म टुकड़ा टुकड़ा थे उन में कमी कान ईंदी आ अजीजन बल उमैया बस देर कान कई चई इहो दे त ही दे वाह मुझा सुना सिद्दीक़ अकबर चवे तो ऐ उमैया ए त हिकड़ो गुलाम घुरियो थई पर जे 10,000 दिरहम दीनार भी घुरिया अज अबू बकर उहे भी खणी तैयार थी आयो जेडी मल उमैया जे कनन ते गाल पहुती गुलाम भी दे थो 10,000 दिरहम दीनार भी दे थो भाड़ियो फिरी वयो उते जो ते मुड़ी वयो चे तो भोग तो कई मां इए थोरे नी दुस ही आहे दो कम जो ही आहे दो कम जो वाह मुझा मौला तो जो करम उमैया जेड़ो जालिम भी बिलाल जी तारीफ में शुरू थी वयो एक जो कमाल आ जो निगाहे मुस्तफा जो कमाल आ ऐं ज़ाहिर में खरीदार जो सिद्दीक़ अकबर बण पो आ उन जी दुश्मन भी तारीफ करी अजीज़ा ने मन गौर कर माण्हुनि चयो उमैया गाल चंगी कान्हे जवान थी मुड़स थी गाल ते भी उमैया चयो को मां मुस्तफा जो गुलाम थो रही हां जो मां गाल ते पक्को भी हां दुश्मन भी चवे तो गाल जो पक्को उहो हुंदो आ जेको मुस्तफा जो गुलाम हुंदो आ पांजे अंदर में जाती पाए त गाल जो पक्को आही या न असा सिंधी में चवंदा हूं बरोच गाल जो पक्को आ गाल बरोच जी काने गाल जो पक्को उहो हुंदो आ जंहिंजे अंदर में मुझे मुस्तफा जो इश्क हुंदो आ
याद रखी छॾिजां वाइदे जो पक्को ज़ुबान जो पक्को उहो हूंदो आहे जंहिंजे अंदर में इश्क़ मुस्तफ़ा मौजूद हूंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सभिनी माण्हुनि उनखे सिंधीअ में चवां थो कबूजो कई छा थो करी चई त न चयो भला सुणे अबू बकर जो छॾियो हिन लाल खे खपई छा 10,000 दिरहम भी खपन देर ही कान के सुने अबू बकर सिद्दीक़ थेली खणी अचे वठ गण कण गण 10,000 दिरहम भी वरतई ओहो गुलाम भी वरतई जेडी मल सुने अबू बकर के चई सौदो पक्को वाह सुना अबू बकर हिकड़ी निगाह मदीने दे तो खड़े हिकड़ी निगाह अर्श दे तो खड़े मदीने दे निगाह खणे तो त मुंहिंजा महबूब अज तुंहिंजो गुलाम तोखे खुश करण लाइ अचे थो अर्श दे निगाह तो खड़े त मुंहिंजा करीम रब तुंहिंजा करोड़े करम जो अबू बकर खे तौफीक ॾिनई जो अॼु उहो अमल अबू बकर करे रहियो आहे जंहिंसां मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ी थी पवंदो। अजीजा ने मन सुने अबू बकर सिद्दीक हेठ थी करे उन बिलाल लेटल के कुल्हो ॾिनो हिकड़े पासे उन जी बाह हीअं वराई थई भाकुर पाए बिलाल हली नथो सघे मुंहिंजा दोस्त अजीज उन हाल में सुने बिलाल खे वठियो थो वञे बिलाल मुंहिंजा दोस्त टंगुन जो थोड़ो सहारो बाक़ी सुने अबू बकर सिद्दीक जे कुल्हन जो सहारो वठी हली रहियो आहे रब ऐलान करे जिब्राइल होॾे निहार यार जा यार इहे हूंदा थई मुसलमान मज़ो सैयदना सिद्दीक़ अकबर जी तू गाल कहिड़ी तो करी बस गाल के खुटाए अचा जेडी मल अबू बकर सिद्दीक सुने बिलाल के वठी करे मुझे महबूब जे दरबार में आयो आ मुझे मुस्तफ़ा के अबू बकर ते अञा भी वधीक प्यार आयो आ ऐलान मुझे आका फरमायो ओ सहाबियो जी मुझा आका अगर कंहिंखे को जन्नती जवान ॾिसणो आहे इन अबू कुहाफा जे पुट अतीक ॾे निहारे छा फरमायो इन अबू कुहाफा जे पुट अतीक ॾे निहारे अतीक जो लक़ब उन वक्त मुझे मुस्तफ़ा अता फरमायो अतीक जी माना आजाद अतीक जी माना सुनो मुझो मुस्तफ़ा करीम फरमाए रहियो आहे हिन रुगी बिलाल खे न आजाद करायो आहे पर पंहिंजे पाण खे भी जहन्नम जे बाहि खां आजाद कराए छॾियो आहे मौलवी जी जुबान मुबालगा आराई करे सके थी पीर जी जुबान मुबालगा आराई करे सके थी अमीर जी जुबान मुबालगा आराई करे सके थी बहराड़िया मुबालगा आराई मना घट वधाई करे सके थी पर मुझे मुस्तफ़ा जी जुबान मुझे मुस्तफ़ा जी जुबान मां कलाम हुई ओहो निकरंदो आ जेको हुकुम मुझे करीम रब जो थींदो आ तपो अज खां वठी वायदो कर त इंशाअल्लाह ताला सोने अबू बकर सिद्दीक सां प्यार कंदुम इंशाअल्लाह ताला याद रखी छॾ बेअदबी न कजा रात वनी सोच जा चंगी तरह जे जुबान सां ईज़ाईंदे त मुझो मुस्तफ़ा उन जा जख्म धोंदो पर पो तोखे जे महबूब में कम अथई कयामत में कब्र में दीदार करणो थई कयामत में शफात महबूब जी वठणी थई त पो सोचणो पवंदी त मता महबूब ते मयार ॾेई त कल कलुणी मुझे यार खे ईज़ाई पे उन मल यादगीरो कोन आई इन मयार खां ड्रिज जे ड्रिजण तो चाही त मयार खां ड्रिज इंशाअल्लाह ताला तुझो बेड़ो गल गल तुझो बेड़ो पार थी विंदो न त हुन यार जो त बेड़ो पार लगो पियो मुझे महबूब जे हंज में सुतो पियो आ ऐ अबू बकर तुझे दिल जी तमन्ना कहिड़ी आ या रसूल अल्लाह हिकड़ी तमन्ना है कहिड़ी अखियूं अबू बकर जो हुजन चेहरो मुझे मुस्तफ़ा जो हुजे
या दुआ कंहिंजी ही चओ अबू बकर सिद्दीक जी कंहिंजे आॾो घुरी मुस्तफ़ा जे आॾो महबूब पूरी कीअं कई मुंहिंजे रब जे ज़ात पूरी कीअं कई निहार दुनिया में त अबू बकर ॾिसंदो ई रहियो पर बाद वसाल मरण खां बाद में भी रब उनखे महबूब जे कदमनि में रखी छॾियो चेहरो अॼु बि अबू बकर जो हेॾे आ मुंहिंजे मुस्तफ़ा जो होॾे मुझो मुस्तफ़ा अबू बकर ॾे निहारे रहियो अबू बकर मुझे मुस्तफ़ा ॾे त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह ताला असां तव्हां सभिनी मुस्लमाननि खे सहाबा जे अदब व इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए बेशक जो टाइम वियो पर आले रसूल जो बयान ज़रूर कंदुमि मूंखे ख़बर आहे ठीक है आरो थोरो अञा ते नाला भी न वरता थम जे मरहूम जे अॼु ओदा ॾिजी आहे ॿई हाजी अब्दुल रहीम बिरोही अली रज़ा बिरोही मरहूम अल्लाह ताला उन जी मग़फ़िरत ओदा ॾिजी आहे इन में कोई शक न आहे यादि रखी छॾियो छो त अॼु जेका हीअ दुआ कहिड़ी निस्बत सां थी पई वञे यारे गार जे निस्बत सां थी पई वञे वरी जेको हींअर कुझु मिंट बयान थो कयां इंशाअल्लाह ताला हा तूं अज़मत अहल बैत दे रख बयान फकीर के सॾ त तोखे ॿुधायां हाणे मां सिर्फ़ चंद लफ़्ज़नि में अम्मा बतूल सुहणीअ जो बयान कयां कंहिंजो अम्मा वरी जो अम्मा कंहिंखे चइबो आहे फातिमत ज़हरा केरा पहिरों जुमिलो ॿुधो फातिमत ज़हरा केरा बतूल तय्यबा ताहिरा आबिदा जाहिदा मखदूम कायनात केरा मुंहिंजा दोस्त अजीज सफ़ा सादड़न लफ़्ज़न में तोखे चवां हाणे ॿुधंदो वञ त उहा केरा मुंहिंजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल मेराज जे राति मस्जिद अक़सा पहुतो आहे तमाम अंबिया बीही मुझे मुस्तफ़ा जो इस्तक़बाल कयो आहे तमाम अंबिया आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं जंहिं महबूब जो इस्तक़बाल बीही कंदा आहिनि उनखे इमामुल अंबिया चइबो आहे पर जंहिंजो इमामुल अंबिया बीही इस्तक़बाल करे उनखे फातिमत ज़हरा चइबो आहे वरी जुमिलो दोहराया जंहिंजो तमाम अंबिया सवा लख नबी जंहिंजे अचण ते उथी बीहन उनखे सुणो मुहम्मदुर रसूलुल्लाह चइबो आहे पर जंहिंजे अचण सां मुंहिंजो आका मुहम्मद करीम उथी बीही इस्तक़बाल करे चओ उनखे फातिमत ज़हरा चइबो आहे अञा वधण दे मुखे अबू बकर सिद्दीक जी सदा या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी मुझा महबूब मुझो अब्बो अम्मा कुर्बान सुनो अली चवे मुझो अब्बो अम्मा कुर्बान सुनो उमर चवे मुझो अब्बो अम्मा कुर्बान सुनो उस्मान चवे मुझो अब्बो अम्मा कुर्बान तलहा जुबैर चवे मुझो अब्बो अम्मा कुर्बान या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी महबूब तोता साजो अब्बो अम्मा कुर्बान पर जंहिंखे मुझो मुस्तफ़ा करीम चवे तो ता मुझो अब्बो ऐं अम्मा कुर्बान हा केरा चो उनखे बतूल चइबो जैता मुझो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे ओ मुझी बचड़ी मुझा अब्बो अम्मा तोता कुर्बान हुआ केरा जो हसनैन करीमैन जी अम्मा सादन लफ्ज़न में हिकड़े जुमले में कलाक जी तकरीर तोखे ॾेई थो वञा इहो जुमलो रुगी थोड़ा कन दिल जा खोले ॿुधजा याद रखी छॾजा दुनिया जे अंदर पहिरो उहो केरा जेके मुझे मुस्तफ़ा पंहिंजी ज़ुबान चूसराई चो बियो कोन आहे अली अलिया गाला गाला केरा गाला केरा दिल खोले अलिया जो नालो थे तू ही थधो थी मुमकिन ही कोने
सोनो शेरे खुदा जेके मुझे करीम मुस्तफा पांजी पाक जुबान घुट्टीअ में चूस रहिया ऐलाने नबूवत का अग में चूस रहिया छो चूस रहिया कह बे वक्त ते बस एतरो बुधाए इहो ओहो जवाना जे अम्मा जे पेट में मुझे मुस्तफा जे नबूवत के सुञातो कायनात में बियो नंबर मुझे करीम मुस्तफा जेके पांजी जमण जे टाइम ते पाक जुबान चूस रहिया सब के बच्चे के मां खीर प्यारी दिया उन्हनि पाकीज़ ज़ातन जा नाला बुध जन के अमड़ खीर न पर मुझे मुस्तफा करीम पांजी पाक जुबान चूस रहिया बे नंबर ते अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे जमण जे मौके ते मुझे करीम आका उनके पांजी पाक जुबान चूस रहिया टे नंबर ते इमाम हसन सुने के मुझे करीम आका पांजी पाक जुबान चूस रहिया चौथे नंबर ते इमाम हुसैन सुने के मुझे करीम आका पांजी पाक जुबान चूस रहिया अगलो जुमलो चवण दे जिंदगी न बुधो हुंदई इन फकीर जे वातो बुधी छड जेडी मल गणन शुरू कंदे हिकड़ो ब टे 4 5 गणन में जेके पंज हन उन्हनि पंजन जी जुबान हिकड़ी आ गणन में 5 जुबान गाला गाला जुबान कोन समझे जुबान मुखा पुछ त कीअं हिकड़ी आ मां तो खां तो पुछां जेको कुरान शिफा बिया जेको कुरान रहमत बिया जेको गुनाहन का छोटकारो बिया जह कुरान जे सदके मुसीबतों टरी वेंदियूं हन जह कुरान जे तिलावत सां गुनाह धोपी वेंदा हन जह कुरान जे पढ़ण सां मुंहिंजा दोस्त अजीज दर्जात बुलंद थींदा हन जरा जवाब दे ओहो कुरान तो किथां बुधो आ जवाब दे जवाब दे न उहा तकरीर तो बुधाई जेको तुझे जिंदगी में तो न बुधी हुजे जवाब दे उहा मुझा दोस्त अजीज जेको कुरान सभिनी मर्ज़न जी दवा वनुनज़्ज़िलु मिनल कुरआन मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन कुरान शिफा भी कुरान रहमत भी ओ कुरान पढ़ी दिसी दिल ठारी दोआ जवाब दे यो कुरान तो बुधो काथों चो जुबान मुस्तफा गाला गाला काथा बुधो थई गाला काथा बुधो थई जह जुबान जेका है जुबान मुझे मुस्तफा जी ओ रब जो कुरान चो मुझे मुस्तफा जी जुबाना रब जो फरमाना मुझे मुस्तफा जी जुबाना मुझे रब जो कुराना मुझे मुस्तफा जी जुबाना मुझे रब जो फरमाना वो मुखे जवाब दे कुरान भी यह जुबान फरमान भी यह जुबान सुने हसन चूसी यह जुबान हुसैन दिल पर चूसी यह जुबान अम्मा बतूल चूसी यह जुबान शेर खुदा चूसी यह जुबान कहड़ी जुबान चोचे का रब जो कुरान अन्या बे यकीन न चई पंजो नंबर मुझे सुने हुसैन जो जे करबला जे मैदान में दुनिया के बुधायो ए मुझो जिस्म मैदान कुर्बो बला में पयो थव मां हुसैन नेज़े जे मथों वनी रहियो हां बुधाए त उते उहाई जुबान कुरान तिलावत करे रही आ या कान करे रही आ जाने भी फिर दे तोखे इहा शय गड नजर ईंदी अलग नजर कान ईंदी इन करे मुझा दोस्त अजीज जे कदे सच्चाई चाही तो अल्लाह अकबर जे कदे हकीकत चाही तो 1400 साल गुजरी विया हन जवाब दे 1400 साल गुजरी विया हन पर अज भी खुदा जो कसम अली अली कर हेडे होडे सजे खबे निहारण शुरू कर अली अली कर खबे सजे निहारण शुरू कर पाणे खबर पइजी वीदई त ईमान किथे आ खोट काथे आ शेर पढ़ा मुनाफिक और मोमिन की
अगर पहचान करनी है लगा दो मिल के सब नारा, चो अली मौला अली मौला, चो अली मौला अली मौला, चौ चौ अली मौला अली मौला, लगा दो मिल के सब नारा, चो अली मौला अली मौला। अगारो सिद्दीक़ अकबर जो शान हो मुझे मुस्तफा जो सहाबिया, हींअर सुने अली जो शान आ भला मुझे मुस्तफा जो सहाबिया। जे अगारो तुझी दिल ॾाढी ख़ुशि हुई त हींअर बि दिल ख़ुशि हुअणु घुर्जे। अगारो ऐं हींअर दिल उन जी ख़ुशि थींदी जंहिंजो मदीने वारे मीर जे दरबार में नालो रजिस्टर्ड थियल हूंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जंहिंजो नालो रजिस्टर्ड थियल न हूंदो पोइ मां चवां थो पुकारूं मैं अली मौला, तुम्हें क्यों तकलीफ होती है। पुकारूं मैं अली मौला, बुधा तोखे तकलीफ छो थी थे। नबी ने खुद पुकारा है, चो अली मौला अली मौला अली मौला अली मौला। अली मौला केर चौदाहन, जो फकीरे मुस्तफा हूँ मैं, ये दुनिया क्या समझती है। सुभान अल्लाह। फकीरे मुस्तफा हूँ मैं, ये दुनिया क्या। दिल खोले चो यार। फकीरे मुस्तफा हूँ मैं, ये दुनिया क्या समझती है। अरे मदीने का गदा हूँ मैं, ये दुनिया क्या समझती है। मदीने का गदा हूँ मैं, ये दुनिया क्या समझती है। जहाँ पर ये सदा करने की नौबत भी नहीं आती। पूछो कारी साहब को हर साल वींदो आहे न रमज़ान में सरकार जो रोज़ो हुजे, मदीने जी धरती हुजे, इरादो कर कम थे तो या न तो थे। सुभान अल्लाह। जेके व्याहनतन का पूछी ॾिसो, जहाँ पर ये सदा करने की नौबत भी नहीं आती, वहां से मांगता हूँ मैं, ये दुनिया क्या समझती है। वहां से मांगता हूँ मैं, ये दुनिया क्या समझती है। अरे फकीरे मुस्तफा हूँ मैं, ये दुनिया क्या समझती है। सुभान अल्लाह। अल्लाह कुरान में फरमाए सानी यसनई इज़ हुमा फिल गार, उहे बई जना जॾहिं जवान गार में पहुता, इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। हिकड़े यार पंहिंजे यार खे चयो, दुश्मनन जे पेरन जा आवाज ॿुधी यार आका महबूब सुणा दुश्मन अचे विया त ॿिए यार चयो त ला तहज़न, जिब्राइल पहुची वियो, ओ ज़ुबान मुस्तफा खुली रही आ। अबू बकर ला तहज़न, गम न कर, दुख न कर, परेशान न थी। आका दीवानो हा छा कया, रब जो हुकुम ॿुधो, इन्नल्लाह मअना, हिकड़ो तू नहीं गॾु ॿियो बि आ।
तहां बनायो अल्लाह भी तव्हां सां गड्डा। मां तोखां तो पुछां जंहिंजे ला कुरान चवे त यार यार खे चयो उहो को ॿियो नाहे यारे गारा सिद्दीक़ अकबरा। ऐ फकीरो आशिको नक्शबंदियो कादरियो चिश्तियो सुहरवर्दियो तव्हां खे मुबारका जो तव्हां जे हिकड़े हथ में मुंहिंजा दोस्त अजीज दामने यारे गारा त हिकड़े हथ में दामने हैदरे करारा। पो असांजो हिते भी बेड़ो पार आ त हुते भी बेड़ो पार आ। बी आयत में रब फरमाया कुल मुझा मुस्तफा लबड़ा खोल ला असअलुकुम अलैहि अजरा। महबूब इन दीवानन खे चओ जेके बनन जा खाता खया वेठा आहिनि महबूब असां खां कबूल कर। बाग खयो वेठा आहिनि महबूब कबूल कर। बिल्डिंगियूं आॾो खयो वेठा आहिनि महबूब कबूल कर। महबूब चवीन तव्हांजो कुझु बि न खपे पंहिंजो पाण वटि रखो। ला असअलुकुम अलैहि अजरा तव्हां के ईमान जे दौलत सां माला माल कयो आ मां मुस्तफा इन जो अजर तव्हां खां नथो घुरां। हा हा इल्ला हा हा नफी असबात मज़ो ई पंहिंजो आ। जॾहिं नफी बाद में अचे असबात उते कहिड़ी कयां बात। मौक़ियो ईंदो ॿुधायो मई त कीअं मिलंदी आहे मदीने मां ख़ैरात। बेनियाज़ रब ऐलान कयो महबूब चवीन हा हा कुछ न खपे। हा हा खपे हिकड़ी शय मां रब खे भी मुझे महबूब खे भी इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। मुझा जेके करीबी रिश्तेदार हन मुझा जेके करीबी रिश्तेदार हन उन्हनि सां मोहब्बत न मवद्दत खपे। मोहब्बत जो लफ्ज़ केतरा दफ़ा कुरान में आयो आ लेकिन मवद्दत जो खास जिक्र थी रहियो आ। थोड़ो वधाया खोलिया मोहब्बत उनखे चइबो आ प्यार। कॾहिं घटिबो भी आ कॾहिं वधंदो भी आ। प्यार में कॾहिं रंज भी ईंदो आ। मियां दोस्त मुंहिंजा प्यारा दोस्त ओ मोहम्मद ईसा यार प्यार में कॾहिं रंज भी ईंदो आ कॾहिं रुसामो भी ईंदो आ। रब चवे तो अहिड़ो कुझु न खपे जंहिंमें रंज भी हुजे रुसामो घटि भी थिए वध भी न न। मुंहिंजे महबूब जे बचड़नि ला मवद्दत खपे यानी अहिड़ो अक़ीदो अहिड़ो प्यार खपे जंहिंमें न घटि हुजे न वध हुजे न रंज हुजे न रुसामो हुजे। जान हली वञे त हली वञे मगर ही सिरड़ो ही इश्क दरे मुस्तफा का आले रसूल का परे न थिए। अल्लाह जा बानड़ा मुझे खुदा मुझे मुस्तफा इहो तोखां घुरियो आ। अल्हम्दुलिल्लाह खुश नसीब आहे मरहूम हाजी अब्दुल रहीम बिरोही मरहूम अली रज़ा बिरोही। अल्लाह ताला उन्हनि जे कब्रन खे जन्नतुल फिरदौस जे बागन मां हिकड़ो बाग बनाए। अल्लाह ताला उन जे पोयर मियां दुर मोहम्मद फकीर मियां मोहम्मद रहीम उन जो पुत्र जन ही जलसो करायो खैर खैरात कया। अल्लाह ताला उन्हनि जो खैर पंहिंजे बारगाहे रब्बुल इज्जत में कबूल मंजूर फरमाए। अल्लाह ताला उन्हनि जे माल रिज़्क बचड़नि में बरकतूं अता फरमाए। जेके मुंहिंजा दोस्त सियारे में पर बहार जे मुद में कही आया हो अल्लाह ताला तव्हां खे विख विख जो अजर अता फरमाए। दिल में दुआ खां पहिरीं जेको सवाल अथव दिल में करे वठो इंशा अल्लाह ताला। छो त अॼु बतूल सुहिणीअ जो ज़िक्र थियो आहे अॼु दुआऊं क़बूल थींदियूं रद्द कोन थींदियूं। सिद्दीक़ अकबर जो जिक्र थियो आहे दुआऊं रद्द कोन थींदियूं कबूल थींदियूं। दिल में सवाल करे वेहो इंशा अल्लाह ताला मुंहिंजो रब पंहिंजे बारगाहे रब्बुल इज्जत में कबूल फरमाईंदो। सजण साईं जो फ़कीर हां इन करे जुमला ज़रूर चवंदुमि त मुंहिंजा दोस्तो इबादत कयो बेशक कयो निमाज़ूं पढ़ो ज़रूर पढ़ो रोज़ा रखो ज़रूर रखो हज कयो उमरा कयो लेकिन इन सभिनी खां वधीक पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्याल कयो। पंहिंजे पाड़े सां फिटायो न पंहिंजे मिटनि माइटनि सां नाता टोड़ियो न जोड़ियो। कंहिंजे गाह जी भरी चोरी न कजां कंहिंजे बुह जी पुठारक न खणजां
याद रखी छॾजां कंहिंजे रात जो पानी जो वारो ॾिसी त बांदी आ पहिरो पानी छुड़ी आयो मुझे में 8 ॾींहं गाह तो सुके थोड़ो सुरकड़ो करे थो छॾियां तू सुरकड़ो कंदे मता सफ़ा डुरकड़ो थी वञे ईअं न कर तू चवंदे मुंहिंजो गाह साओ थे कंहिंखे ॾींदे मेह खे ॾींदे न छो ॾींदे मेह खे त मेह खीर घणो ॾे जवाब ॾे जरन जे वधाइण वारो तुंहिंजो गाह आ या मुंहिंजो बेनियाज़ आ जवाब ॾे केर आ ॾाहो थी कंहिंजे पाणीअ जे वारे में सुरकरो न कर कंहिंजे गाह जे भरीअ खे हथ न ला कंहिंजे बुह जे पुठारक खे हथ न ला मौत मथऊं आ सुभाणे जॾहिं न मौत अचे वी किथऊं भरे ॾींदे ये खीर पीअण वारा बि पोयो गाह खाइण वारा बि पोयो तू किथऊं भरींदे इन करे मुंहिंजा दोस्त आएगा भी अकेला जाएगा भी अकेला अरे 2 दिन की जिंदगी 2 दिन का मेला नंढड़े फायदे जे ला वडियो नुक़सान पंहिंजो कबूल न कर अञा ईअं खणी चवां बस आखिरी जुमलो थो चवां जिंदगी घणी आहे 5 साल 10 साल 20 30 40 50 झलजा जिते वधी वञा 60 70 80 90 100 110 120 झलिया ई कोन तोखे 150 ते वञणो आहे मूं चयो झलजा तव्हां कहीं झलियो ई कोन मूंखे 60 70 80 90 100 भला 110 भला 120 करीसे 30 ताईं भी को कोन पहुचंदो लेकिन खिलंदे खिलंदे बुध कयामत जो दिहाड़ो 18,000 साल जो याद रख विसार न हिकड़े पासे 100 साल 60 साल 125 साल हिकड़े पासे 18,000 साल यानी हिकड़े पासे 10 रुपया था मिलनी हिकड़े पासे 1 करोड़ रुपया है पोज करे 10 रुपयन जे ला करोड़ के पूर परे करे छडी तो जेड़ो बेवकूफ बियो केर थो थी सके जवाब दे करोड़ करोड़ इन 10 रुपयन के वेझो न कर करोड़ वडी कीमत वारो थई यानी इन दुनिया जे मज़द के वेझो न कर आखिरत वडी कुशादी थई उन ॾींहं के भुलाए न उन ॾींहं जी तैयारी कर के जो हक न खा कैसा नाजायज़ी न कर हिन वक्त में 80 90 रुपया 70 रुपया अटो किलो लगो पयो आ यार कहीं बुखायल के वेलो खाराए छ यकीन कर कंहिंजी न्याणी मुमकिन आहे शादी जे इंतजार में हुजे पर जहेज न हुजे ॾाज न हुजे कंहिंजी मदद करे वठ यार राज़ी पवंदी मता कंहिंजो बच्चो बीमारी जे बिस्तरे ते हुजे पैसा कोन्हनि डॉक्टर ॾिने कंहिंजे बचड़े के डॉक्टर ते पहुचा राज़ी थी पवंदी बेशक मस्जिदूं ठाराए सब कुछ कर पर जेकर मुंहिंजे दिल जो अकीदो पुछी त मां चई थो छॾियां तोखे मस्जिद जो कम कराई तो पियो तमन्ना कई थी त मस्जिद ठहराणी आ अध में कम पहुचाए छॾियो थे अचानक खबर पइजी वे फलाणो पाड़े में गरीब जो बचड़ो ॾाढो हीणे हाल में आ मां चवंदो मई मुंहिंजो अकीदो मुंहिंजो इश्क सजण साईं जो फ़कीर आहियां मां तोखे चवंदुमि मता चवी त फतवा ॾेई न न मां ॾियां तो फतवा ॾियण वारनि खां बि मां पंहिंजे दिल जो राज़ तो तोखे ॿुधायां त मस्जिद जो कम अध में रोक पहिरीं हुन मिस्कीन जे बचड़े के खणी वञी किथे डॉक्टर वटि पहुचा जे न उन जी जिंदगी बची पई त हीअ हिकड़ी मस्जिद पियो ठाराई तोखे 1000 मस्जिद जे ठहण जो सवाब मिली इंसान जो कदर कर इंसान जी इज्जत कर गरीबन जी खिदमत कर कंहिंजी दिल न दुखा तुझे इबादतुन जी यार के परवाह कान्हे पर तोखे गरीबन जी दुआ जी जरूरत आहे पाण में प्यार कयो कुर्ब कयो एक ॿिए सां फिटायो न नंढड़िन ॻाल्हियुनि ते असां मुसलमाननि जो हाल आहे अल्लाह अल्लाह थोड़ो कावड़ियासीं हमरा हीअं थो वञे हू हीअं थो अचे सलाम दुआ बि न छो असां कोन ॻाल्हाईंदा आहियूं बेवकूफ जे तहां न ॻाल्हाईंदा हो त दुनिया जो कंहिं मामले छा तो कावड़िया जे पाणीअ जे वारे तो कावड़ियासीं हुन चयो मुंहिंजो कोन था ॻाल्हायूं ओ चरिया पाणीअ जे वारे तो कावड़जी थो ऐं सलाम दुआ त सुन्नत मुंहिंजे मुस्तफा जी आहे या पाणीअ जे वारे जी आहे जवाब ॾे कावड़ियो ही पाणीअ जे वारे तो सलाम दुआ खत्म कई कंहिं तोखे बेवकूफ समझायो अस्सलाम वालेकुम मुंहिंजे महबूब जी सुन्नत वालेकुम सलाम चवण सहाबा जी सुन्नत मुझे आका जी सुन्नत याद रखी छॾ कावड़ियल हुजी छा बुजी दिल खोले बुध बरकत एडी थई केडा बि बजणा कावड़ियल हुजन पर हिकड़ो दफ़ो अस्सलाम वालेकुम चई बर्फ पिघली वेंदी ए मुझे मुस्तफा करीम जे तरीके के समझ मुझे महबूब जे रहमतल लिल आलमीन जे रहमत वारे तरीके के समझो केडा बि पाण में रुठल हुजो पर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ऑटोमेटिक दिल ते थधड़ो पत्थर अची वियो
वरी ॿियो दफ़ो मिले अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम, अञा दिल ठरी पई। जॾहिं हिन टियों दफ़ो सलाम कयव त दिल चवंदी हाणे ॻाल्हायो नथा पिया, बाक़ी रुठल छाजे लाइ। एॾी मुंहिंजे हुज़ूर फरमायो अफ़शु सलाम बैनकुम, दरमियान में सलाम खे वधायो, इंशा अल्लाह ताला तव्हांजूं कावड़ियूं पाण ई ख़त्म थी वेंदियूं। अड़े यार मुंहिंजो रब थो चवई वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए अंदर मां कीनो कुपत कढ, इन गंद खे अंदरों कढ, अंदर खे साफ़ कर। वल आफ़ीन अनिन नास, माण्हुनि खे मुआफ़ कर, मुआफ़ कर। मौला सौदो रब चवंदो हा मूसा सौदो कर। वल आफ़ीन अनिन नास, तू माण्हुनि खे मुआफ़ कर, तोसां ॾाढाई कनि तू मुआफ़ कर, तोसां नाजाइज़ी कनि तू मुआफ़ कर, तोखे गारियूं ॾियनि तू मुआफ़ कर। मौला पोइ मूंखे छा ॾींदे? रब तो चवे वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, जेको बेवड़नि ते वड़ कंदो आ, जेको नाजाइज़ी करण वारे सां सुहिणो वर्ताव कंदो आ। मां अल्लाह पंहिंजे पाक क़ुरान में महबूब जे ज़ुबान मां ऐलान थो कयां त मां रब जो ज़िम्मो आ, मां ख़ुदा उन सां प्यार कंदो आहियां। ख़ुदा जे प्यार जी निशानी इहा थई, जंहिं न ख़ुदा जंहिंसां प्यार कंदो आ उहो माण्हुनि खे मुआफ़ कंदो आ। पोइ अचो त गॾिजी हिक ॿिए खे मुआफ़ कयो, जेको दिल में थई कढ, ख़ुदा जो कसम उहो तूं दिल मां कढ। हा इहो न सोच त माण्हू छा चवंदा। अगर हिन टाइम ते तो वटि जेकॾहिं वज़ीर आला सैयद मुराद अली शाह चे फर्ज कर XYZ बजना अदो वली दाद करीम दाद पाण में अटकियल हन, नथा ॻाल्हाइनि, साल थी आहिनि, न्याणियुनि खे बि कोन था छॾीनि, खाइण पीअण कोन्हे। मुराद अली शाह सैयद सुहिणो वज़ीर आला अची वियो। अबा वली दाद जी साईं, करीम दाद जी साईं। अबा हाणे मां तव्हां ॾे हली आयो आहियां, वज़ीर आला हली आयो आहियां, हाणे तव्हां जहिड़ा छॾियो, कसम अथव ख़ुदा जो ॻाल्हियूं कंदव विच में, चवंदो साईं ॻाल्हियूं केतिरी बि हुयूं, अबो बस तूं आहे, तोखे मान ॾिनोसीं छॾियूंसीं, या हक़ीक़त आहे न। पोइ वज़ीर आला ख़ुशि थींदो या नाराज़ थींदो? जवाब ॾे। पर वज़ीर आला त अॼु आहे सुभाणे कोन हूंदो। कुर्सी अचणी वञणी शइ आहे, तोखे कंहिंजो फरमान ॿुधाए अथमि, ॻाल्हा 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 कंहिंजो फरमान आहे, जुबान कंहिंजी आहे, फरमान रब्बुल आलमीन जो आहे, जुबान रहमतल लिल आलमीन जी आहे। दुनिया जी परवाह वज़ीर आला ईंदो त न कंदे। अॼु तो वटि क़ुरान जो फरमान पहुतो आहे, रब जो फरमान मुस्तफ़ा जी ज़ुबान पहुती आहे, त अॼु उनखे मान ॾे, सभु कुझु छॾे ॾे, चओ मुंहिंजा करीम रब तूं ॼाणी थो, तुंहिंजो क़ुरान ॿुधो अथमि, फरमान तुंहिंजो ज़ुबान मुस्तफ़ा जी, मूं मुआफ़ कयो, मूं मुआफ़ कयो, मूं पंहिंजे दिलि में मुआफ़ करे छॾ। ॾिस त रातो रात में कीअं तो यार कुर्ब करे। छा रखियो आहे तकरारनि में? कुझु कोन्हे, कुझु कोन्हे। को झेड़नि झटनि में बर्बादी खां सवाइ कुझु कोन्हे। अॼु न त सुभाणे ठाह त थियणो आहे न, छो न ठाह कयूं? अचो त गॾिजी ठाह कयूं, पाण में ठाह कयूं, पाण में कुर्ब कयूं, खिलऊं, ॻाल्हायूं। जेको खिलण में मज़ो आहे उहो रोअण में कहिड़ो मज़ो आहे? रो यार, दुनिया जाॾो खिल, ऐं रब जो वाइदो आहे जेको न यार जाॾो रोंदो न, दुनिया ते हीअं करे हलाईंदो, हाल दुनिया ते हीअं थी। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अचो त हिक ॿिए सां प्यार कयूं, हिक ॿिए खे मुआफ़ कयूं, हिक ॿिए जे दर्दनि ऐं ॾुखनि खे सम्झण जी कोशिशि कयूं। ख़ुदा बि राज़ी थींदो, मदीने जो घोट बि राज़ी थींदो। अल्लाह मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मक़बूल मंज़ूर फरमाए।